टंडियाल ज़िले काउंसिल जो मेंबर ऐं पीपी अॻवान ग़ुलाम क़ादर मरी 28 ॾींहंनि जी पुरस्कार गुमशुदगी बाद नेठि बाज़ियाब थी वियो आहे। जॾहिं त ग़ुलाम क़ादर मरी जी बाज़ियाबी ते संदसि हामिन ऐं वारसनि में ख़ुशी जी लहर पखिड़ियल आहे। ग़ुलाम क़ादर मरी जी बाज़ियाबी ते ॻोठ दरिया खान मरी में 28 ॾींहं मायूस रहंदड़ मरी हाउस जे मुख ते मुर्क मोटी आई आहे ऐं हामिन पारां मिठाई विराए ख़ुशीअ जो इज़हार कयो पियो वञे। 30 ॾींहंनि ताईं मुसलसल बुख हड़ताल कयो। सहाफ़ी हज़रात जेके चंबड़ जा आहिनि, टंडियाल जे माण्हुनि, हैदराबाद जे माण्हुनि, असांखे फ़ोन ते इतला मिलियो हुते बाबा वारा सुबुह जो विया कराची, उन्हनि फ़ोन करे ॿुधायो ताज़ा ते अची वियो आहे घर पंहिंजे कराची में। साईं असां तमामु जेको आहे ख़ुशि आहियूं, घणा ख़ुशि आहियूं। असांजे लाइ अॼु जहिड़ो ईद जो ॾींहुं हुजे असां तमामु ईअं ख़ुशि आहियूं। असांजो जेको आहे वॾो मौज़िज़ो असांजो चाचो सभिनी जो, असां सभु उन जा मोहताज आहियूं। उन खे अलाह साईं आज़ादु कयो। असां तमामु घणा ख़ुशि आहियूं। असां तमामु घणा ख़ुशि आहियूं। मरी बिरादरी, ग़रीब आवाम सभु जेके आहिनि तमामु घणी ख़ुशी हिते मिठाइयूं माशाल्लाह मणे मिठाइयूं विरायूं। ही जेका विक्ट्री आहे ही असांजी तव्हांजी विक्ट्री न आहे, बेसिकली ही ग़रीबनि मिसकीननि जी विक्ट्री आहे। छो जो रईस ग़ुलाम क़ादर मरी हमेशह ग़रीबनि जी ॻाल्हि कई, हमेशह मिसकीननि जी ॻाल्हि कई ऐं हमेशह ग़रीबनि ऐं मिसकीननि जे लाइ जाखो ॾियो। हू ग़रीबनि ऐं मिसकीननि जे लाइ हमेशह हिकिड़ो शेल्टर जो किरदारु हुन अदा कयो। बिल्कुलु साईं, जाम असांखे ख़ुशी थी आहे ऐं असांजे जेको आहे मुरझायल चेहरनि ते मुर्क वरी वापसि आई आहे। एहसान आहिनि असां ते जेकी जो महिरबानियूं आहिनि, असांखे इन खां वधीक बि ख़ुशी बि कोन थी खपे जेको अॼु असांखे नसीब थियो आहे। जी असांखे वॾी ख़ुशी थी आहे, घर वारा सभु ख़ुशि आहिनि। अलाह करे घर ख़ैर ख़ैरियत सां पुॼे हाणे कराची में। असांखे ॾाढो ख़ुशी थियो आहे, असांजो नानो वापसि आयो आहे। असांखे मतिलबु अॼु एतिरो ख़ुशी थियो आहे ईद खां मतिलबु वधीक। ऐं असां ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि फ़र्क़नि मरी बिरादरी ख़ासि करे बिरादरी सभिनी गॾिजी जदोजहद कई। उन जदोजहद रंग लाथो आहे ऐं मरी साहब ख़ैरनि सां मोटी आयो आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही। ग़ुलाम क़ादर मरी जी बाज़ियाबी लाइ हामिन ऐं पीपी कारकुननि पारां तहरीकूं पिणु हलायूं वयूं। जॾहिं त हाणे ॾिसणो इहो आहे त ग़ुलाम क़ादर मरी जी बाज़ियाबी खां पोइ संदसि गुमशुदगी वारे राज़ तां पर्दो कीअं थो खॼे। कैमरामैन जान मोहम्मद समीजो सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़ टंडोला।